नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त मोरो लॻ दे दर्स में 8.5 एकड़ ज़री ज़मीन जी मालिकी तां अबड़ा ऐं सोलंगी बिरादरी में तकरार हलंदड़ एडवोकेट सलीम सोलंगी मोरो प्रेस क्लब ऑफिस में पहुची अवामी न्यूज़ जे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त मुंहिंजा सहाफ़ी दोस्तो अस्सलाम वालेकुम। जीअं त कल्ह जेको अबड़ा बिरादरी कठ कयो आहे, मूंखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी, छो जो अबड़ा बिरादरी बि मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजो उन्हनि सां फैमिली वास्ता आहिनि। पर जंहिंमहिल ॾिसी मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस करण जो हीउ जेको मक़सदु आहे, मुंहिंजो नालो सलीम सोलंगी, वर पीउ जो नालो हाजी खैर मोहम्मद सोलंगी। मां हिकु शरीफ़ शहरी आहियां। कॾहिं बि मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मूं कॾहिं ग़लति कम जी सोच बि न रखी आहे त को मां हीउ ग़लति कमु कयां। मुंहिंजो जेको हीउ ज़मीन जो मामिलो, उन्हनि कब्ज़ा या हू जेको कल्ह ॾिसियो आहे उते जेको लाउड घुराए, उन में जेके आहिनि मसनूई सरदार नाले जा जे फलाणो ख़ान ॾाढो जेको आहे सो तकलीफ़ पहुती, जेके उन्हनि गलीज़ लफ़्ज़ इस्तेमालु कया। हाणे मां त उहे लफ़्ज़ हींअर चई कोन थो सघां त हिननि जेके कया आहिनि उन सां मुर्गो सिर्फ़ु मुंहिंजी न, मुंहिंजे पूरी क़ौम जी दिलि आज़ारी थी आहे। जेको हुन असांजी ज़ातियात ते ॻाल्हायो आहे, उनजी तकलीफ़ पहुती आहे। पर मां तव्हां दोस्तनि जे हिन चैनल जे थ्रू इहो वाज़े ऐं ॿुधाइण थो चाहियां, मां कल्ह बि ॿुधाए चुको आहियां त जेको हू चवंदा हथियार बंदि, हथियार वीडियो जेका आल टू आल वायरल थी चुकी आहे, जेका हर चैनल ते अची दुनिया ॾिठी आहे, असांजे कंहिं बि माण्हूअ वटि हथियार न आहे। उन खां पोइ जेके इहे हथियार खणी पंहिंजे घर जा ख़रीद करे इंतिज़ामिया ते दबाउ करे उन्हनि FIR घुरायूं, इहे बिल्कुलु कूड़ निसूरो कूड़ आहे। उहा दुनिया चवे थी कब्ज़ा ईअं कोन थींदा आहिनि। अदा जेकर कब्ज़े जी ॻाल्हि हुजे हा त छा मुंहिंजा 8 या 10 माण्हू विया या मासूम ॿार जेके उन्हनि अरेस्ट कराया आहिनि, उहे कब्ज़े करणु विया, इहे कब्ज़े जे लाइक़ु हुया? अगरि कब्ज़े वारा हुया हथे ख़ाली कब्ज़ो करणु वियो, छा जो कब्ज़ो? मूं वटि रिकॉर्ड आहे जेको मां कल्ह बि ॿुधाए चुको आहियां तव्हांखे। हीउ असुलु रिकॉर्ड जेको हू चवंदा त सिकंदर अबड़ो जेको बार बार चवे थो असांजे लाइ ग़लति लफ़्ज़ इस्तेमालु थो करे। मां पढ़ियल लिखियल माण्हू आहियां, मां उहे लफ़्ज़ कोन थो हुनजे लाइ कुझु बि ॻाल्हायां। पर हुन जेको हू ॻाल्हाए थो, हुनजो धंधो आहे कूड़ियूं एग्रीमेंटूं ठाहे माण्हुनि सां फ्रॉड करणु। उहा रुगो मुंहिंजे ज़मीन जी हुन न ठहिराई आहे, पोइ खातेदार ते क्लेम जेको हुन कयो, हुनजो मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां अवल तव्हां जुडिशियल इंक्वायरी करायो त कुझु अर्सो अॻु सेद ख़ान लुंड सां जेको हुन कुझु कयो किरदारु, उहो बि तव्हां दोस्तनि जे चैनल में दुनिया ॾिठो आहे। उन खां पोइ हींअर हुनजो पंहिंजो अबड़ा बिरादरीअ सां ॿीअ सां, हिन जेका मूं ज़मीन ख़रीद कई आहे उन खां न, ॿीअ सां बि सिलसिलो एतिरो हले थो, अल्लाह रहम करे। वरी जेको हींअर उहो बेगुनाह मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाए थो, मुंहिंजे मथां कब्ज़ा मां ॼाओ आहियां, मूं ते को साबित करे त हिन कंहिं इंच हिन ते वेही हिन कयो आहे या हिन कंहिंजो इंच हे खाधो आहे, मां हुनजो ज़िम्मेवार आहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।